फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मन युतिइल्लाह वर्रसूल फ़उलाइका मअल्लज़ीना अनअमल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाኢ वस्सालिहीन वहसुन उलाइका रफ़ीक़ा। सदक़ल्लाहु मौलानाल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन। मुस्तफ़ा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। निहायती वाजिबुल एहतराम मशाइख़ उज़ाम व उलमाए किराम ऐं बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीज दोस्तो, कुरान पाक मां हिक आयत सगोरी अवां प्यारी जमात जे आॾो मूं तिलावत कई आहे, जंहिंजे बारे में तव्हांजे ख़िदमत गिरामी में चंद गुज़ारिशूं अर्ज़ करण जो इरादो आहे। दुआ फरमायो रब करीम जल जलालू अमन वालू शान पंहिंजे प्यारे हबीब लबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तुफ़ैल मूं गुनाहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां असां सभिनी खे अल्लाह तबारक व तआला हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। मुंहिंजा सोणा अल्लाह पाक जल जलालू अमन वालू हिन आयत करीमा में तमाम हिक अहम ॻाल्हि ॾांहुं हुकुम ऐं इरशाद फरमायो आहे। जेकॾहिं असां मुस्लमान ख़ुसूसन हिन आयत करीमा वारे मज़मून ते गौर कयूं त असांजे लाइ दुनिया आख़िरत ॿिन्ही जी भलाई अल्लाह पाक जल जलालू अमन वालू बयान फरमाए छॾी आहे, जंहिं ते अमल करण सां तव्हांजी असांजी हीअ दुनिया बि सुधरी वेंदी त आख़िरत बि सुधरी वेंदी। असांखे रब्बुल आलमीन लफ्ज़ बि ॾिनो आहे त मूंखे अर्ज़ु कंदा कयो रब्बना आतना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरत हसनतन। ऐं मौला असांखे हिन दुनिया में भी चवाई नसीब फरमा त आखिरत में भी चवाई नसीब फरमा।
तव्हां दुनिया जी चङाई कीअं हासिल थींदी, आख़िरत जी चङाई कहिड़े नमूने सां हासिल थींदी, उहा असांखे अलाह ताला जल जलालु अमन वालू ॿुधाए छॾी आहे। क़ुर पाक वाज़े फरमाए छॾियो आहे, उन ते अमल कंदासूं इंशा अल्लाहुल अज़ीज़ हीअ दुनिया बि असांजे लाइ मोचारी थी वेंदी त आख़िरत बि मोचारी थी वेंदी। सभ खां अव्वल तिलावत कयल आयत करीमा जो तर्जुमो अवां जे आॾो पेश कयो वेंदो। उन खां बाद में उन सां मुतल्लिक़ ॻाल्हि पेश करण जी इंशा अल्लाह कोशिश कंदुसि। अल्लाह पाक शल तव्हां असांजी हिन बाबरकत जॻह ते हाज़िरी मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए। दुआ घुरो ख़ुदा करे पाण हितां ख़ाली न वञूं, कुझु न कुझु हासिल करे पाण झोलियूं पंहिंजूं रहम सां भरे पोइ वापसि हलिया वञूं। हिकिड़ो दफ़ो मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां मुंहिंजे हबीब करीम जे मथां दुरूद शरीफ़ पढ़ंदा हलो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि। मोहब्बत सां सभई बुलंद आवाज़ सां पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालु अमन वालु इरशाद फरमायो, मन युतिइल्लाह वर रसूल फउलाइका मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीना वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाए वस्सालिहीन वहसुन उलाइका रफ़ीक़ा। अल्लाह ताला इरशाद फरमायो, मन युतिइल्लाह वर रसूल, जेको भी शख्स ताबेदारी करे अल्लाह जी ऐं अल्लाह जे प्यारे रसूल जी, सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, बुलंद आवाज़ सां जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। फउलाइका मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम, वो ताबेदारी करण वारो उन्हनि सां गॾु हूंदो जंहिंजे मथां अल्लाह पाक जल जलालु अमन वालू इनाम फरमायो आहे। शर्त रुगो इहो आहे त ताबेदार थिए, ताबेदारी करे, फर्मा बरदार थिए, फर्मा बरदारी करे अल्लाह जी ऐं अल्लाह जे प्यारे रसूल करीम जी। पोइ जॾहिं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो फर्मा बरदार थी पवंदो त पोइ उन्हनि सां गॾु हूंदो जिन ते अल्लाह ताला जो इनाम आहे। हाणे उहे इनाम वारा बि अल्लाह ताला पाण बयान फरमाया। अल्लाह ताला फरमाए थो, मिनन नबिय्यीना व सिद्दीक़ीना व शुहदाए व सालिहीन। उहे इनाम वारियूं जमातूं चार हन। पहिरां पहिरां अल्लाह जा नबी, ॿिए नंबर में सिद्दीक, टे नंबर में शहीद, चौथे नंबर में अल्लाह जा सालिह बाना वली। अल्लाह ताला फरमाए तो वहसुन उलाइका रफ़ीक़ा, ये चारई जमातूं पाण में जणी रफ़ाक़त कंदियूं, पाण में गॾु हूंदा। अल्लाह ताला फरमाए तो ॾाढा सुहिणा ठहंदा, ॾाढा भला हूंदा। जिथे नबी हुजनि उते सिद्दीक हुजनि, उन जाइ ते शहीद हुजनि, उन जाइ ते वरी अल्लाह जा वली हुजनि। इहे चारई जमातूं जरी पाण में ख़ुदा ताला जे कुर्ब वारी जाइ ते गॾु हूंदियूं। अल्लाह ताला फरमाए तो वहसुन उलाइका रफ़ीक़ा, इन्हनि चइनी जी रफ़ाक़त तमामु सुहिणी हूंदी। इहे चारई जणी हिकिड़ी जाइ ते गॾु हूंदा ऐं उन्हनि जा ग़ुलाम ख़ादिम बि उन्हनि सां गॾु हूंदा त ॾाढो सुहिणो टोलो पियो लॻंदो। पर इहा नेमत नसीब थींदी ख़ुदा ई ख़ुदा जे हबीब जे ताबेदारी सां। अल्लाह ताला जी फर्मा बरदारी कजे ऐं अल्लाह जे प्यारे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी फर्मा बरदारी कजे। अल्लाह ताला जल जलालु अमन वालो जी फर्मा बरदारी कीअं कबी,
जेके भी अल्लाह पाक असांखे हुक्म अता फरमाया, अल्लाह ताला फरमायो नमाज पढ़ो त नमाज पढ़णी आहे, अल्लाह ताला फरमायो रोज़ा रखो त रोज़ा रखणा आहिनि, अल्लाह ताला फरमायो त साहिब ज़रूरत तव्हां ज़कात अदा कयो त ज़कात अदा करणी आहे, जंहिंखे तौफ़ीक़ आहे अल्लाह ताला फरमायो हज कयो तंहिंखे हज करणो आहे, अल्लाह ताला फरमायो कूड़ न ॻाल्हायो त कूड़ न ॻाल्हाइणो आहे, अल्लाह ताला मनो फरमाई त ज़िना न कयो ज़िना खां बचणो आहे, अल्लाह ताला जल जलाल अमन वारो फरमायो गिला न कयो त गिलाखोरी खां पाण खे बचाइणो आहे, अल्लाह तबारक व तआला जल जलाल अमन वारो फरमायो त व्याज न खाओ त व्याज न खाइणो आहे। बहरहाल जेके भी अल्लाह ताला जा अवामिर हन या नवाही हन, जेके भी हुक्म हन उन्हनि ते अमल करणो आहे ऐं जन जन ॻाल्हि खां अल्लाह ताला असांखे मनो फरमाई आहे तंहिंखां रोकजी पवणो आहे। पोइ जेको अल्लाह जे अमरनि ते हुकुम ते अमल कंदो ऐं नवाही खां रोकजी पवंदो, इहो ईअं सम्झो त उहो ई अल्लाह जो फर्मा बरदार आहे। कंहिंजो पुट बेफ़रमान थी पवंदो आहे, पीउ जे चवण में न हूंदो आहे त पीउ चवंदो आहे त इहो मुंहिंजो अदा बेफ़रमान आहे। ओड़े पाड़े वारा बि चवंदा बा फलाणो पंहिंजे पीउ जो बेफ़रमान आहे, छो पीउ जो चवणु नथो करे। अदा पीउ जो चवणु न करे त पीउ जो बेफ़रमान, ऐं जेको अल्लाह जो चवणु न करे उहो वरी चई त ॿुधायो न, मां यार कोन थो चवां। असांजो वरी मामूलो ई उल्टो, जेको अल्लाह जो बेफ़रमान सो आशिक़ रसूल, जेको अल्लाह जो बेफ़रमान उहो वरी वलियनि जो आशिक़, उल्टो नालो ई उबतो। ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, न न इहा बिल्कुलु ॻाल्हि ग़लति आहे। अल्लाह जे अहकामात ते अमल न करे त अल्लाह जो बेफ़रमान आहे। जे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहकामात ते अमल न करे तो अल्लाह जे हबीब जो बेफ़रमान आहे। पोइ जेको बेफ़रमान हूंदो आहे उहो कंहिं बि मंज़िल मक़सूद ते पहुची कोन सघंदो आहे। ख़िलाफ़े पैगंबर कसे राह गुज़ीद, हरगिज़ ब मंज़िल न ख़्वाहद रसीद। जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक तरीक़े जे उबतड़ हलंदो उहो मंज़िल मक़सूद ते कोन पहुची सघंदो। मुंहिंजा दोस्तो, अल्लाह जो फर्मा बरदार ऐं अल्लाह जे हबीब जो फर्मा बरदार ई मंज़िल मक़सूद ते पहुची सघंदो आहे। दुआ कयो अल्लाह सही शल तव्हां असांखे पंहिंजी फरमान बरदारी नसीब फरमाए। मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत तमामु भली उम्मत आहे, पर असांजे हबीब करीम जे उम्मत में बद अमली काहे पई आहे। ॾुख थो थिए, वध खां वधि असां में जेको मर्ज़ पैदा थी पियो आहे उहो आहे बेनिमाज़ी हुजण जो असांजा मुस्लमान नमाज खां तमामु घणा पुठी रहा आहिनि, नमाज जे वेझा ई कोन था वञनि पिया। हालांकि अल्लाह पाक जल जलालहु अमन वारो बार बार पंहिंजे पाक कलाम में नमाज जो ताक़ीद फरमायो आहे। एतिरी त नमाज जी अहमियत आहे जो हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, सलातो इमादुद्दीन, यादि रखो नमाज दीन जो सुतून आहे, नमाज दीन जो थंभो आहे। हे तव्हांजो शामियानो हिन लकड़े जे मथां बीठो आहे, हे लकड़ो हिन शामियाने जे लाइ थंभे जो कम थो करे पियो, पर जे हे लकड़ो निकिरी वेंदो त शामियानो फाह किरी पवंदो, पट ते पइजी वेंदो। मुंहिंजे महबूब करीम फरमायो त नमाज अब दीन जो थंभो आहे, दीन जो सुतून आहे। जेकॾहिं तव्हां नमाज खे क़ाइमु रखियो त तव्हांजो दीन क़ाइमु आहे, पर जे तव्हां नमाज खे नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक क़ज़ा ई ख़तम करे छॾियो त तव्हांजो दीन नाकाम थी वेंदो। अल्लाह शल पनाह ॾे। हुज़ूर खुद फरमायो आहे, वमन तरकहा फ़क़द हदम दीन, जंहिं नमाज खे छॾे ॾिनो उन गोया पंहिंजे हथनि सां दीन खे ड्राहे छॾियो। मुंहिंजा मिठड़ा, दीन खे ड्राहणो नाहे, दीन खे क़ाइमु रखणो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं शइ जो असांखे तव्हांखे ताक़ीद फरमायो आहे उन जी तमामु वॾी अहमियत आहे। मुंहिंजा सोना, मां चंद ॻाल्हियूं इन बारे में तव्हांखे खोले वाज़े करे ॿुधायां, महिरबानी करे इन ते तव्हां गौर कजो, तवजो फरमाइजो। पर हाणे हिकिड़ो दफ़ो गॾिजी मूंसां पढ़ो, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या
हबीब अल्लाह। मुंहिंजा मिठड़ा भाउ, ॾिसो असांजे महबूब करीम जो कहिड़ो प्यारो फरमान आहे। पाण फरमान था फिस्सलात कुर्रतुल ऐनैय। ऐं मूंते कलमे भरण वारा ॿुधी छॾ, नमाज़ जी अहमियत मूं वटि एतिरी आहे जो मां मुहम्मद करीम जे अखियुनि जो ठार नमाज़ आहे। अखियुनि जो ठार। माण्हू पुट खे ॾिसंदो अखियूं ठरी पवंदियूं आहिनि, भाउ सॼण खे ॾिसंदो अखियूं ठरी पवंदियूं आहिनि, पंहिंजे पीर मुर्शिद खे ॾिसंदो अखियूं ठरी पवंदियूं आहिनि। पर जे तव्हां असांखे रसूलुल्लाह जो दीदार थी वञे त अखियूं ठरी पवंदियूं। ऐं अल्लाह जो हबीब छा थो फरमाए त मां मुहम्मद करीम जूं निमाज़ में अखियूं ठरल, मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे का बि दुनिया जी तकलीफ़, का परेशानी सताईंदी आहे, कंहिं दुनिया जे मामले में परेशान थी पवंदो आहियां। पाण फरमाइनि था जेकॾहिं निमाज़ जो वक़्तु हूंदो आहे त मां निमाज़ वञी अदा कंदो आहियां, पर जे फर्ज़ी निमाज़ जो वक़्तु न हूंदो आहे त ताज़ो वुज़ू करे नफ़िल पढ़ी ख़ुदा जे दरबार में सरब सजूद थी दुआ घुरंदो आहियां त मां मुहम्मद करीम जूं सभु परेशानियूं दूर थी वेंदियूं आहिनि। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था मुंहिंजे उम्मत खे अल्लाह ताला तमामु घणियूं नेमतूं ॾिनियूं आहिनि, पर उन नेमतुनि मां हिकिड़ियूं ॿ अहम नेमतूं आहिनि। अल्लाह जो हबीब फरमाए थो जॾहिं क़यामत जो कुर्ब थींदो, यानी क़यामत जॾहिं वेझी थींदी त मुंहिंजे उम्मत खां ॿियूं त नेमतूं वेंदियूं, पर ख़ासि करे सभ खां अव्वल 2 नेमतूं खसिजी वेंदियूं। सहाबा किराम पुछनि था या रसूल अल्लाह उहे कहिड़ियूं 2 नेमतूं हूंदियूं जेके खसिजी वेंदियूं? नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था उहे 2 नेमतूं अहम आहिनि। पहिरीं पहिरीं नेमत आहे मुंहिंजे उम्मत जे लाइ हया। छा दा सभई चओ हया। महबूब फरमाइनि था मुंहिंजे उम्मत में हया आहे, पर जॾहिं क़यामत जो कुर्ब थींदो, क़यामत क़रीब थींदी, इन्हनि नेमतुनि मंझां पहिरीं नेमत हया वारी आहिस्ता आहिस्ता ख़तम थींदी वेंदी। मुंहिंजा भाउ अज़ीज़, वॾे खे नंढे जो हया न रहंदो, नंढे खे वॾे जो हया न रहंदो, कंहिं आम माण्हूअ खे कंहिं शरीफ़ जो हया न रहंदो, औलाद खे पंहिंजे माउ पीउ जो हया न रहंदो, शागिर्द खे पंहिंजे उस्तादनि जो हया न रहंदो, पाड़े वारनि खे कंहिं चङे माण्हूअ जो हया न रहंदो। यानी हया आहिस्ता आहिस्ता मोकिलाईंदो वेंदो। मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़, हाणे जेकॾहिं गौर कजे थो त इहो वक़्तु अची वियो आहे, चल रब करीम जी ज़ात बाबरकात असांखे न बुछड़ी आदत खां बचाए, हया जी नेमत सां मालामाल फरमाए। हिकिड़ी हदीस पाक आहे जंहिंमें नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त हया ऐं ईमान पाण में जाड़ा आहिनि। जाड़ा जाड़ा सम्झो था, माना जेके गॾु हुजनि। जाड़ो छाखे चइबो आहे भाउ? हे ॿार जाड़ा माना ॿई गॾु जावा। त नबी करीम फरमायो अल हया वल ईमान क़रनान। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त हया ऐं ईमान पाण में जाड़ा आहिनि, पाण में गॾु आहिनि। पोइ जेकॾहिं कंहिंखे हया आहे सम्झो त ईमान बि आहे, पर जे हया नाहे त ईअं सम्झो त ईमान बि नाहे। पर सभ खां पहिरियां पहिरियां पंहिंजे लाइ तव्हां जाचा कंदा कयो हया वजी पंहिंजे घर खां। पुट खे पंहिंजे पीउ जो हया आहे, पुट खे पंहिंजे माउ जो हया आहे, पुट खे पंहिंजे वॾे भाउ जो हया आहे। पंहिंजे घरू माहौल खे जाचो। जेकॾहिं घर में इहा नेमत तव्हांखे आहे त पोइ यकीनन तव्हां ॿाहिरि बि हया कंदव। पर जे तव्हांखे न माउ जो, न पीउ जो, न वॾे भाउ जो, न ओड़े जो, न पाड़े जो हया कोन्हे त पोइ ॿियनि जो बि तव्हां हया कोन कंदव। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात पंहिंजे लाइ इबादत जो हुकुम फरमाए, उन सां गॾु औलाद खे वसीयत फरमाई आहे अल्लाह ताबुदू इल्ला इयाहु वबिल वालिदैन इहसाना। ऐं मुंहिंजा बानव मां रब करीम तव्हांखे हुकुम थो फरमाया अल्लाह ताबुदू इल्ला इयाहु, मां अल्लाह खां सवा ॿिए जी पूॼा न कयो, मां अल्लाह खां सवा ॿिए जी इबादत न कयो। ऐं मां अल्लाह ताला हुकुम थो कयां पंहिंजे इबादत सां गॾु तव बिल वालिदैन इहसाना, पंहिंजे अबे अम्मा सां चङाई कंदा कयो। ॾिसो त पीउ ऐं माउ
माउ जे आदाब में केॾी वॾी ॻाल्हि आहे जो ख़ुदा पंहिंजे इबादत सां गॾु माउ पीउ जो अदब थो सेखारे। बानो ख़ुदा जी इबादत करे। अल्लाह ताला फरमाए थो उन खां बाद जेकॾहिं तोखे को भलो कमु करिणो आहे त माउ ऐं पीउ सां एहसान कर। ला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तनहरहुमा वकुल लहुमा क़ौलन करीमा। ख़बरदार ख़बरदार पंहिंजे पीउ ऐं माउ सां उफ़ बि याने मामूली धड़के वारी ॻाल्हि मुंहुं घुंजाए ख़राब मुंहुं करे न ॻाल्हायो। जेकॾहिं तव्हां पंहिंजे पीउ माउ सां ॻाल्हायो त वकुल लहुमा क़ौलन करीमा, नरम नरम अदब ऐं हयाव वारी गुफ़्तगू कंदा कयो। मुंहिंजे महबूब करीम तां कुर्बान वञा, मूं हदीस पाक पढ़ी आहे प्यारे पैगंबर करीम जी, जंहिं माण्हूअ खे किरोड़नि जी आमदनी आहे, लखनि जी आमदनी आहे, हज़ारूं एकड़ फ़सुल हुनजो भलो थींदो आहे, पर जे माउ ऐं पीउ हुन खां नाराज़ आहिनि त हुनजे रिज़्क़ रोज़ीअ में बरकत कान हूंदी आहे। लखनि जे बावजूद बि हुनजो रिज़्क़ रोज़ी तंग हूंदो आहे। कर्ज़ न लहंदो, घर मां बीमारी न वेंदी, परेशानी न थींदी, लख ईंदा त किरोड़ पिया वेंदा, ईअं हुनजी दौलत ज़ाया पई थींदी वेंदी। छाजे करे? हुज़ूर अकरम अलैहिस्सलाम फरमाइनि था इन्हीअ जे करे जो हुन खां माउ ऐं पीउ नाराज़ हूंदा। जेको पीउ ऐं माउ जो बेअदब आहे उन शख़्स खे कॾहिं बि रिज़्क़ रोज़ी में बरकत न पवंदी, हुनखे सुकून ऐं कलब कोन मिलंदो। जेको अबे अम्मा खां दुआऊं वठंदो, मुंहिंजा अदा भली मिसकीनी हाल हुजे पर हुनजा बेड़ा ई पार हूंदा। अल्लाह ताला हुनखे सुकून नसीब फरमाईंदो, थोरे मां हुनखे ख़ुदा घणी बरकत ॾींदो। मुंहिंजा मिठड़ा उहे शख़्स वॾा भागन भरिया आहिनि जंहिंजा वालिदैन ज़िंदा आहिनि ऐं पीउ ऐं माउ जूं दुआऊं वठी खटी विया आहिनि। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अवां असांखे खपे त पंहिंजे वालिदैन जो हया कयूं। रसूल अकरम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जी मशहूर हदीस आहे, पाण जुमे जे दिहाड़े मिंबर शरीफ़ ते चढ़िया, हिकिड़े ॾाके ते पेर रखी फरमायूं आमीन, वरी ॿिए ॾाके ते पेर रखी फरमायूं आमीन, वरी टे ॾाके जे मथां पेर मुबारक रखी कदम मुबारक रखी फरमायूं आमीन। ख़ुतबो पढ़ी, नमाज़ पढ़ी फारिग़ थिया, सहाबा किराम पुछो या रसूल अल्लाह, अॻु में तव्हां ईअं कॾहिं बि कोन कयो आहे जो मिंबर शरीफ़ ते चढ़ंदे आमीन 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 कयो? बाबा पाणी वारा वेही रहो, वे पाणी बंदि, पानी ना ला। अल्लाह अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सहाबा किराम पुछो क़िबला, ॾाकनि मुबारकनि ते कदम मुबारक रखंदे टे दफ़ा टे आमीनूं चयूं आहिनि, टिनी ॾाकनि ते छो? पाण फरमायूं जंहिं महिल मूं पहिरें ॾाके ते कदम रखियो त जिब्रील अची दुआ घुरी, मां उन जे पोयां आमीन चई। वरी ॿिए ॾाके ते पेर रखियुमि त वरी जिब्रील ॿी दुआ घुरी, वरी उते ॿियो दफ़ो आमीन चयमि। वरी टे ॾाके ते कदम रखियुमि त वरी जिब्रील टी दुआ घुरी, मां मुहम्मद करीम टियों दफ़ो आमीन चई। तव्हां खां मां पुछां थो, जिब्रील जहिड़ो जवान दुआ घुरे, रसूलुल्लाह जी हस्ती आमीन चवे, दुआ क़बूल थींदी या न? साहबा पुछनि था या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे दुआऊं कहिड़ियूं हूं? हबीब अल करीम फरमायो पहिरीं पहिरीं दुआ इहा हुई, जंहिं जिब्रील अमीन अची मुंहिंजे भर में बीठो, मां पेर मुबारक रखिया ॾाके शरीफ़ ते, त जिब्रील दुआ में चयो या इलाहुल आलमीन, जंहिं शख़्स खे रमज़ान जो महीनो भी मिले, चङो भलो भी हुजे, उज़ुर भी हुनखे को न हुजे, पर उन जे बावजूद भी अल्लाह पाक जा रोज़ा फर्ज़ अदा न करे, रहमत खे हासिल न करे, शल अहिड़ो शख़्स ख़ुदा जे रहमत खां दूर हुजे। मूं चयो आमीन। वॾो बदबख्त हो शख़्स आहे जेको रमज़ान में तंदुरुस्त हूंदे रोज़ा न रखे, बिना उज़र जे रोज़ा कज़ा करे छॾे। महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत जिब्रील अमीन जे
आमीन ते दुआ ते आमीन फरमाई आहे। इन मां मालूम थियो त मुंहिंजा दोस्त रमज़ान शरीफ़ जी बि पंहिंजी जॻह ते सख़्त अहमियत आहे। जेकॾहिं ज़िंदगी में ख़ुदा ताला इहो मौक़ो तोखे असांखे नसीब करे, दुआ करे छॾ ख़ुदा ताला तव्हां असांखे रमज़ान में अहकामात अदा करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। या रसूल अल्लाह, ॿिए ॾाके ते वरी ॿी भला दुआ जेका आमीन फरमाई जिब्रील जे दुआ ते, उहो छा हो? जिब्रील छा चयो? पाण फरमाइनि था जिब्रील वरी ॿिए ॾाके ते हीअं चयो त या अल्लाह, जेको मुंहिंजे महबूब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो मुबारक ॿुधे ऐं नालो मुबारक ॿुधे ऐं दुरूद नथो पढ़े, शल इहो शख़्स बि अल्लाह जे रहमत खां परे हुजे। सम्झो था न था? माना महबूबनि जो इस्म गिरामी ॿुधी फौरन चवणो आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। छा चवणो आहे? ॾाढे ॾाढे आदत बनायो। छा चवणो आहे? सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कंहिं आलिम खे, कंहिं मौलवीअ खे, कंहिं वाइज़ खे, कंहिं ख़तीब खे चवण जी ज़रूरत न पवे, पंहिंजी आदत बनाए छॾ। मदीने वारे मीर जो इस्म गिरामी ॿुधी उन नाले मुबारक ॿुधण खां पोइ फौरन तुंहिंजे ज़ुबान मां थी वञे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुंहिंजे महबूब पाक फरमायो जिब्रील अमीन दुआ घुरी, या अल्लाह, जेको मुंहिंजे महबूब जो नालो मुबारक ॿुधे थो ऐं महबूब जे नाले ॿुधण खां बाद में दुरूद नथो पढ़े, शल इहो बि ख़ुदा जे रहमत खां परे हुजे। पाण फरमायो मूं चयो आमीन। सही भला टीं दुआ कहिड़ी जिब्रील घुरी? अल्लाह ताला जो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त टे ॾाके ते मूं पेर रखियो। जिब्रील दुआ घुरी, या इलाहुल आलमीन, जंहिंजो अबो ऐं अम्मा जहिड़ा हुजनि या ॿिन्ही मां को हिकिड़ो जहिड़ो हुजे ऐं उहो शख़्स पंहिंजे माउ ऐं पीउ खां मालूम थियो त माउ ऐं पीउ जो बेफ़रमान ख़ुदा जे रहमत खां परे आहे। माउ ऐं पीउ जो बेफ़रमान ख़ुदा जे रहमत खां दूर आहे। माउ ऐं पीउ जो बेफ़रमान ख़ुदा तबारक व तआला जे रहमत जे कॾहिं बि हक़दार कोन थो थी सघे। इन जे करे मुंहिंजा अदा जंहिंजा वालिदैन जहिड़ा आहिनि या ॿिनि मां को बि हिकिड़ो जहिड़ो आहे, उहो भागनि वारो आहे। पंहिंजे वालिदैन जी ख़िदमत करे, पंहिंजे वालिदैन खे खां दुआऊं हासिल करे। महिरबानी महिरबानी। दुरूद शरीफ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुंहिंजा सोना हुजूर करीम छा फरमायो त मुंहिंजे उम्मत खां ॿ शयूं खसिजी वेंदियूं। पहिरीं शइ फरमायूं हया। अबा पहिरीं शइ कहिड़ी फरमायूं? ज़ोर सां ॻाल्हायो। हया। इहो हया कंहिंजो आहे? जंहिंखे बि मुंहिंजा दोस्त ख़ुदा अकुल शऊर सम्झणी आहे, उहो हया करे। नंढे जो, वॾे जो, माउ जो, पीउ जो, उस्ताद जो, दोस्तनि जो, ओड़े जो, पाड़े जो, पाण खां वॾी उमिरि वारे जो। मुंहिंजा मिठड़ा भाउ, जेको हया कंदो उन हया वारे खे ईमान नसीब थींदो। महबूबन फरमायो क़यामत जे निशान मंझां हिकिड़ी इहा निशानी आहे जो मुंहिंजे उम्मत मां हया ख़तम थी वेंदो। रब्बुल आलमीन करे जो असां इहे ॾींहं न ॾिसूं जो दुनिया में बेहयाई थी वञे। ख़ुदा करे सॼी ख़ल्क़ खे ख़ुदा हया ऐं हया जी दौलत नसीब फरमाए। असहाबन किरामन पुछो मुंहिंजा महबूब ॿी शइ भला कहिड़ी आहे जेका तव्हांजे उम्मत मुबारक खां नेमत खसबी? उहा ॿी नेमत कहिड़ी आहे क़यामत जे कुर्ब में? उहा ॿी शइ कहिड़ी हूंदी? पाण फरमाइनि था उहा ॿी शइ आहे नमाज़। छा दा? ॻोठनि जा ॻोठ वञी ॾिसो, बांग कान थी अचे इल्ला माशा अल्लाह। जेकॾहिं को मुअज़्ज़िन को बांगो आहे किथे बि खणी त नमाज़ी कोन्हे, उहो अकेलो बांग ॾे थो, अकेलो नमाज़ पढ़ी अकेलो हलियो थो वञे पियो। मुंहिंजा दोस्त मस्जिदुनि में ड्रभ ॼमी था वञनि, नुखुनि जे मथां मिटी अची थी वञे। माण्हू ॾिसंदो मुंहिंजा दा होटलनि ते कचारियूं लॻियूं पियूं आहिनि, डिश लॻियूं पियूं आहिनि, अलाए छा न छा माण्हू वेठा मुंहिंजा दोस्त पाण में ग़लति कचारियूं कनि जो जाइ नथी मिले पई। ख़ाली आहिनि त अल्लाह जा घर आहिनि। मस्जिद जे लाइ केर बि मुंहिंजा दोस्त इहो नथो सोचे त ख़ुदा जो घर पाड़े में गैराबाद लॻो पियो आहे, इन खे वञी आबाद कयां। मुंहिंजा अदा यादि रखो, जंहिं ॻोठ जी मस्जिद आबाद आहे सो ॻोठ ई आबाद आहे, पर जे मस्जिद गैराबाद आहे त ॻोठ ई गैराबाद आहे। मुंहिंजा मिठड़ा नमाज़ी बणिजी वञो।
एतिरी त नमाज जी अहमियत आहे। अल्लाह ताला जल जलालु अमन वालो मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम रे रोज़ा फर्ज़ करे मोकिलिया। जिब्रील खे फरमायई जिब्रील वञो रोज़ा मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात खे ज़मीन ते पहुचाया। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो ज़कात फर्ज़ थी। अल्लाह तबारक व तआला जिब्रील खे फरमायो जिब्रील वञो मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम खे ज़कात ज़मीन ते पहुचाया। हज जो फर्ज़ अल्लाह पाक जॾहिं नाज़िल फरमायो त रब करीम फरमायो जिब्रील हज जी फर्ज़ियत ज़मीन ते खणी मुंहिंजे महबूब खे पहुचाया। पर जंहिंमहिल निमाज़ जो वारो आयो अल्लाह ताला फरमायो जिब्रील इहो फर्ज़ तोखे खणी वञणो कोन्हे, मुंहिंजे मुहम्मद अमीर खे ला मकान ते वठी आ त मां हबीब खे पाण ॾियां। इहा नेमत अहिड़ी आहे जो तुंहिंजे हथां जिब्रील कान वेंदी, मुंहिंजे महबूब खे मां पाण अता फरमाईंदुसि। महबूबन करीमन खे ख़ुदा ला मकान ते घुरायो ऐं ला मकान ते घुराए मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम खे पंहिंजे दीदार सां त मुशर्रफ फरमायो। पर निमाज़ जहिड़ो तोहफ़ो अल्लाह पाक पंहिंजे महबूब खे अता फरमायो ऐं ख़ुदि मुंहिंजे महबूब फरमायो। मुझे महबूब फरमाइनि था सलातो मेराजुल मुमिनीन नमाज मोमिनन जो मेराज आहे। यानी जेकॾहिं मोमिन मुंहिंजा पावज़ीज़ नमाज पढ़ंदो आहे त ईअं सम्झो त हुनखे ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात मेराज वारी नेमत नसीब फरमाईंदो आहे। हाणे जेकॾहिं महबूब खे ला मकान ते मेराज थिए ऐं महबूब जे उम्मतीअ खे मस्जिद में ज़मीन में थिए त केॾी वॾी भलाई आहे। मां हिकिड़े हदीस पाक में पढ़ियो मुंहिंजे महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद आलीशान आहे। पाण फरमायो त माण्हू जॾहिं निमाज़ जे लाइ हथ धोईंदो आहे यानी वज़ू कंदो आहे त ख़ुदा तबारक व तआला जल जलालु अमन वालो मलाइकनि खे फरमाईंदो आहे त इन बाने जे दफ़्तर में जेके हथनि जा गुनाह लिखियल हुआ उहे ड्राहे छॾियो। वरी जंहिंमहिल मुंहुं धोईंदो आहे रब्बुल आलमीन मलाइकनि खे फरमाईंदो आहे इन बाने जे ज़ुबान जा गुनाह बाने जे नक जा अखियुनि जा कननि जा इहे जेके बि दफ़्तरनि में गुनाह लिखियल अथसि इहे वुज़ूअ जे सदके मां फरमाए छॾियो। वरी ॿाहूं धोईंदो आहे अल्लाह ताला फरमाईंदो आहे हिन जे ॿाहुनि वारा हथनि सां हिन जेके बि गुनाह जा कम कया हुआ नमाज़ लाइ वुज़ू थो करे इन वुज़ू जे बरकत जे करे गुनाह मां फरमाए छॾियो। मथे जी मख कंदो आहे त जेके ग़लति ख़्याल ग़लति तसव्वुर कंदो हो ऐं हुननि जो गुनाह लेखियो वियो हो अल्लाह ताला जल जलालु अमन वालो उन्हीअ जे सदके में फ़रिश्तनि खे फरमाईंदो आहे त हिन जे ग़लति ख़्यालनि वारा गुनाह मां फरमाए छॾियो। पर जंहिं वक़्त में वरी पेर धोईंदो आहे उन पेरनि जे धोअण वारे टाइम ते अल्लाह तबारक व तआला मलाइकनि खे फरमाईंदो आहे हिन जे घुमण फिरण वारा पेरनि वारा गुनाह मां फरमाए छॾियो। दफ़्तर खे धोई हिन जे दफ़्तर खे साफ़ बणाए छॾियो। हाणे मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम फरमायो त हिन जा वुज़ूअ जे सदके जिस्मनि वारा हथनि वारा ॿाहुनि वारा अखियुनि कननि वारा मुंहुं ज़ुबान वारा पेरनि वारा ख़्यालनि वारा गुनाह माफ़ थी विया वुज़ूअ जे सदके। पर जंहिं महिल में मुसल्ले ते बीहंदो आहे चवंदो आहे अल्लाहु अकबर त महिल फ़रिश्ता चवंदा आहिनि या अल्लाह वुज़ूअ जे करे गुनाह त बख़्शिजी वियसि हाणे निमाज़ थो पढ़े छा ॾियूंसि। मौला हाणे छा ॾियूंसि तो त अहिड़ी महिरबानी कई जो वुज़ूअ जे सदके ई गुनाह माफ़ थी वियसि। हाणे भला वीचारो वुज़ू करे जो निमाज़ ते बीठो आहे मौला हाणे हिन खे छा मिलणु खपे। अल्लाह ताला जल जलालु अमन वालो इरशाद फरमाईंदो इफ्तहू लहू अबवाबल जन्नात वुज़ूअ जे सदके हिन जा गुनाह जिस्मानी माफ़ थी विया। पर हाणे जॾहिं हिन निमाज़ शुरू कई आहे मां रब करीम तव्हांखे अमर थो फरमायां इन निमाज़ जे एवज़ में हिन जे लाइ जन्नत जो दरवाज़ो खोले छॾियो। माना हिन खे जन्नती बनायो हिन खे जन्नत ॾे मोकिलियो यानी हिन जे लाइ जन्नत जा दरवाज़ा खोले छॾियो। अदड़ा मुस्लमान मिठड़ा भाउ गौर जो मक़ाम आहे। ॾिस त केॾी वॾी ख़ुदा ताला जे ज़ात बाबरकात जी महिरबानी आहे जो वुज़ूअ जे सदके जिस्मानी गुनाह माफ़ थी वञनि ऐं निमाज़ शुरू करण वारे टाइम ते अल्लाह ताला हिन खे जन्नत जो हक़दार बणाए छॾे। सच ॿुधाए फ़ाइदो आहे या गुनाह आहे नफ़ो आहे या नुक़सान आहे।
पोइ यार अहिड़ी शइ खां छो पुठी था थिया आहियो? खणी कंहिंखे निमाज़ लाइ चओ त कहिड़ी खणी चवंदो दुआ कर मौलवी साहब दुआ कर। मुंहिंजा अदा दुआ तोखे ॿी कहिड़ी कयूं? तोखे रोज़ नसीहत कयूं पिया, ॿुधायूं पिया, बथो हणूं पिया। मुंहिंजा अदड़ा तोखे क़ुर हदीस जी रोशनी में सम्झायूं पिया। मदीने वारे साईं तोखे दुआ करे छॾी त निमाज़ी आ त जन्नती आ। इन खां वधीक ॿी कहिड़ी नेमत तोखे खपे? इन खां वधीक ॿी कहिड़ी तोखे दुआ खपे? मुंहिंजा भाउ अॼु खां पोइ तहैयो कर, हिते भलारनि जे दरबार में आयो आहियां, अल्लाह वारनि जी दरबार में आयो आहियां, मुंहिंजे महबूब मदीने वारे मीर जे बचड़नि जी दरबार में आयो आहियां। अॼु हितां वाइदो करे उथ त इंशा अल्लाह अज़ीज़ 5 टाइम निमाज़ पढ़ंदुसि। मां ज़ोरी हथ कोन थो खणायां, दिलि सां ख़ुशीअ सां चओ आमीन, अल्लाह नसीब फरमाईंदो। छो त कॾहिं कॾहिं मौलवी साहब असां जहिड़ा चवंदा बाबा हथ मथे खणो, ज़ोरी हथ मथे खणो, पोइ माण्हू लॼऊं कुझु हथ नथो खणे त पाड़े वारो ॾिसंदुसि हिन न खयो। तंहिंजे करे हथ मथ जी मां तव्हांखे कोन थो पारत कयां, लेकिन इहा पारत ज़रूर थो कयांव त दिलि में अज़म कयो, पको इरादो कयो। इंशा अल्लाह अज़ीज़ ख़ुदा खां दुआ घुरो त मौला हमेशह हमेशह असांखे तौफ़ीक़ नसीब कर। आइंदा असां निमाज़ न छॾींदासीं। निमाज़ पढ़, निमाज़ अहिड़ी शइ जो पढ़ ई पढ़ तोखे उथारींदी। मदीने वारे मीर जी हदीस ॿुधायां? चओ त ॿुधायां। अल्लाह जे हबीब फरमायो जेको 40 निमाज़ूं घणियूं? ॾाढे जो घणियूं? 40 निमाज़ूं तकबीर ऊला सां। तकबीर ऊला जो मतिलबु आहे पेशमाम सां गॾु अल्लाहु अकबर चवणु। ईअं हिन जो तकबीर लॻंदी आहे। असांजा घणा माण्हू सिफ़ में बि बीठा हूंदा आहिनि, पेशमाम सां शुरू खां तकबीर लॻी वेंदी, पेशमाम बीठो हूंदो, बीठा ॾाढी खणंदा, हेॾे पिया निहारींदा, होॾे पिया निहारींदा, ऐं वॾे सवाब खां महरूम थी वेंदा। न मुंहिंजा अदड़ा वॾे सवाब खां महरूम न थियो। मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था त तकबीर ऊला सां जेको शख़्स 40 निमाज़ूं मुसलसिल अदा कंदो रहंदो, उन शख़्स खे निमाज़ जी आदत पइजी वेंदी, उनखे कॾहिं बि निमाज़ कज़ा करणु रूह न थींदी। उहा निमाज़ हुनखे मजबूर कंदी, उहा निमाज़ हुनखे कशिश कंदी, उहा निमाज़ हुनखे छिकींदी ऐं हुनखे बिल्कुलु नरम उथारींदी त मूंखे अदा कर। पोइ मुंहिंजा अदा जेकॾहिं 40 निमाज़ूं तूं पढ़ी वठी, 8 ॾहाड़ा निमाज़ूं पढ़ी वठी ऐं 5 वक़्त निमाज़ी बणिजी वञे त मां सवां थो त इन खां वधीक ॿी का नेमत आहे ई कान का। इन्नस्सलात तन्हा अनिल फ़हशाइ वल मुनकर। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो आहे त नमाज़ इंसाननि खे बेहयाईअ खां ऐं बुछड़नि कमनि खां मना कंदी आहे। यानी जेको 5 वक़्त बा जमात नमाज़ अदा कंदड़ पको निमाज़ी हूंदो आहे, उनखे बेहयाईअ खां निमाज़ रोकींदी आहे। मुंहिंजा अदा बेहयाई कंदे लॼी थींदो, वरी माण्हू चवंदा त निमाज़ी बि आहे, गुनाह बि करींदो, पोइ उन निमाज़ जे सदके में उहो गुनाह खां बची पवंदो आहे। केॾी वॾी ॻाल्हि आहे। मां तव्हांखे इन जे लाइ ताक़ीद थो कयां, छो त असांजे अहले सुन्नत वल जमात में अॻे सुन्नी सभु निमाज़ी हुआ। सुन्नी सभु मुंहिंजा दो त सुन्नत ते अमल कंदा हुआ। सुन्नी जेके हुया उहे सभु बा अमल बा किरदार हुआ। पर हाणे अलाए कहिड़ी तव्हांखे नज़र लॻी आहे, अलाए कहिड़ो मुंहिंजा दोस्त को वाव खोलियो आहे जो असांजो सुन्नी मुस्लमान निमाज़ खां पुठीरो थींदो पियो वञे। ख़ुदा जे वास्ते नमाज़ी थी पओ। वरी असांखे तव्हांखे के कहिड़ा बि पीर मिलंदा आहिनि जेके चवंदा आहिनि बाबा रुगो असांजी ख़िदमत कयो, निमाज़ न पढ़ियो, वॾी ॻाल्हि कान्हे, असांजो वेठा आहियूं। अल्हम्दुलिल्लाह चओ अल्हम्दुलिल्लाह। तव्हांखे अहिड़ो पीर मिलियो आहे, तव्हांखे असांखे अहिड़ा मुर्शिद मिलिया आहिनि जेके तव्हां असांखे 24 कलाक निमाज़ जी तलक़ीन कंदा आहिनि, निमाज़ जो ताक़ीद कंदा आहिनि। हक़ीक़त में पीर जो कमु बि इहो आहे, मुर्शिद जो कमु बि इहो आहे जो पाण बि निमाज़ी हुजे त पंहिंजे जमात खे बि निमाज़ी बणाए। मुंहिंजा दोस्तो, मां त मलफूज़ा शरीफ़ में पढ़ियो आहे, हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे मस्जिद शरीफ़ जे दरवाज़े जे आॾो काठ रखियलु हूंदो। काठ तव्हां न ॾिठो आहे, तव्हांजे वॾनि ॾिठो हो। हिकिड़ो काठ हूंदो, हुनखे सोराह करे, ॿियो काठ खे सोराह करे मथां हणी हुनखे तालो हणी हमरा जी टंग फासाए छॾींदा हुआ। उहो एॾो वॾो बिंड हूंदो हो, वॾो काठ हूंदो हो जो सॼो ॾींहुं चुरे त चुरी न सघे। इहा पीर साईं रोज़े वारे उन माण्हू जी सज़ा मुक़ररु कई जेको जमात सां निमाज़ न पढ़ंदो हो।
पर जे भला जमात असां न पढ़ियईं ऐं मुर्गी न पढ़ियईं त हुनजे मथां काठ जी बि सज़ा हूंदी हुई, पैसनि जो बि ॾंडो हूंदो हो। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, कामिल मुर्शिद पंहिंजे मुरीदनि जी तरबियत कंदो आहे। इन्हीअ जे करे कंदो आहे त जीअं हुननि जी ज़िंदगी अमली बहितर थी पवे, हुननि जी ज़िंदगी सालिहनि वारी ज़िंदगी थी पवे। तव्हां पीरनि खे नज़राना ॾींदा हो, अवां हुननि जी ख़िदमत कंदा हो, पीर वरी तव्हांखे मुहम्मदी फैज़ पहुचाईंदा आहिनि। उहे वरी तव्हांखे रसूलुल्लाह जो तरीक़ो अदा कंदा आहिनि। तव्हां किरोड़ ख़र्च कयो, मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, उन जो मुल्ह नथो थी सघे त जेको तव्हांखे मुहम्मदी दर्सो न थींदा आहिनि, मुहम्मदी तरीक़ो ॿुधाईंदा आहिनि त तव्हां नमाज़ी बणिजी पवंदो। ईअं न चइजो जो नियत साफ़ निमाज़ माफ़। अॼुकल्ह जा सूफ़ी सॾाइण वारा सूफ़ी, मां चवंदो आहियां सूफ़ी न आहिनि, इहे सुल्फ़ी आहिनि। सूफ़ी आहे किराम, खुदा जो कसमा हुया त ये अल्लाह जा मशहूर मारूफ वली हज़रत बायज़ीद बिस्तामी हो, जुनैद बगदादी हो, पीरन जो पीर सोहणो अब्दुल कादिर जीलानी हो। जे सूफ़ी हुया त इहे हुया जन सारी ज़िंदगी खुदा तबारक व तआला जल जलालहु मन वालो जी इबादत कई। तव्हां त नमाज़ 5 वक़्त जी था ॻाल्हि कयो, पर इन औलिया अल्लाह खां तहज्जुद कज़ा न थियो, इन अल्लाह जे वलियनि खां इशराक जा नफ़िल कज़ा कोन थिया, इन ख़ुदा जे वलियनि खां अवाबीन जा नफ़िल कज़ा कोन थिया, इन ख़ुदा जे वलियनि खां मुजादो त सलात ज़ुहा कज़ा कान थी, इन ख़ुदा जे वलियनि खां रोज़ क़ुरान जी तिलावत कज़ा कान थी। असां हुननि जा पाण खे हुबदार सॾाईंदा आहियूं, पर औलिया अल्लाह जे तरीक़े खां पुठींदा आहियूं। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, नियत साफ़ नमाज़ माफ़ कान थींदी, जंहिंजी नियत साफ़ हूंदी हो ई निमाज़ी हूंदो। छाजे करे जो अल्लाह जे हबीब फरमायो त नमाज़ पढ़ण सां क़ल्ब जी सफ़ाई थींदी आहे। छा थींदो आहे? ॾाढे जो छा थींदो आहे? क़ल्ब जी सफ़ाई थींदी। तुम सोना त जेके बि अल्लाह जा बाना सालिह बाना सूफ़िया किराम गुज़रिया आहिनि, सभई सचा पक्का नमाज़ी हुआ। केर बि बेनमाज़ी, ॾाढे जो केर बि बेनमाज़ी, जंहिं शइ खे रसूलुल्लाह फरमाए मुंहिंजे अखियुनि जो ठार यानी नमाज़, छा सच ॿुधाए त औलिया अल्लाह उन खां पुठीरा थींदा? ज़ोर सां त चओ। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह हिकिड़ी अजीब ॻाल्हि कई आहे। जंहिं शइ खे रसूलुल्लाह फरमाए मुंहिंजे अखियुनि जो ठार यानी नमाज़, छा सच ॿुधाए त औलिया अल्लाह उन खां पुठीरा थींदा? ज़ोर सां त चओ। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह हिकिड़ी अजीब ॻाल्हि कई आहे। फरमाए थो हर दम कनि हर नाम ऐं धोअनि ॾिहाड़ी धोतिया, मनो न गॼाऊं मीम सां कूड़ा कनि कलाम। हाँ, हर दम कनि हर नाम, पाण कंदा हूं अल्लाहू, सभई चओ अल्लाहू अल्लाहू, ॾाढे अल्लाहू 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 अल्लाहू। हिंदू वरी हरी राम हो पंहिंजे पंहिंजी ज़बान में कनि। भिटाई साहब उन्हनि खे थो चवे हर दम कनि हर नाम, वरी हरी राम कयो, धोअनि ॾिहाड़ी धोतिया। हिंदू चवंदा असां शनान कंदा आहियूं, पाक थी वेंदा आहियूं, पोतर थी वेंदा आहियूं, साफ़ थी वेंदा आहियूं। छा साफ़ फरमाए थो त कूड़ा आहियो, हर दम कनि हर नाम, धोअनि ॾिहाड़ी धोतिया, मन न गॼाऊं मीम सां। कहिड़ो मीम? चओ मदीने वारो मुहम्मद। ॾाढे चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ज़ोर सां चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मन न गॼाऊं मीम सां, कूड़ा कनि कलाम, हाणे बिना मुहम्मद जाम कम न ईंदो को ॿियो। सच ॿुधा त सोणे नबी जे दग खां सा ॿियो को रस्तो आहे? मुंहिंजे महबूब जे ग़ुलामी खां सा ॿियो को रस्तो ई कोन्हे को। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, निमाज़ी बणिजी पओ। औलिया अल्लाह बि सभु निमाज़ी हा, सोणो लतीफ़ बि निमाज़ी हो। चओ सुभान अल्लाह। निमाज़ी हो बेनमाज़ी हो?
शाह साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइंदा जे भाई जोगी थिया त कर कलमे जी कार पूरो रह जा पंजन सा आया टी हनतार पो तॾहिं धागा धार जॾहिं राह सुञाणी रब जी पूरो रह जा पंजन सा पंजन मां मुराद आहे 5 वक्त नमाज ऐं आया 30 नटार माना 30 रोज़ा रमज़ान जा उहे बि नटार शाह साहब रहमतुल्लाह अलैह एॾो त इबादत गुज़ार आहे जो जंहिं जाइ ते वेंदो आहे सजदो कंदो आहे मथां वारी वरी वेंदी आहे मुंहिंजा दोस्त ॾखिण जी हवा लॻंदी आहे दड़े जी वारी जिस्म खे लटे छॾींदी आहे पर भेटाई साहब जे सजदे में बि जारी हूंदो आहे सुभान रब्बियल आला चओ चओ सुभान रब्बियल आला ॾाढे ॾाढे सुभान रब्बियल आला ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो पीउ ॻोल्हींदो आहे तलाश कंदो आहे कोन मिलंदो आहे बकरार खां पुछंदो आहे बकरार चवंदो आहे असीं 10-15 ॾियारा थिया हिन दड़े जे हेठां सुतो पियो वारी वरी वई आहे पर अंदरां आवाज़ थो अचे मथां बि बाबो थो चवे घुली घुली वाह तो लटियो लोढ़ो लतीफ़ जो ओ हवा तो वारीअ खे वराए शाह साहब जो जिस्म लटे छॾियो आहे अंदरां पीउ खे पियो जवाब ॾे बाबा पई खणा पसाह पसण कारण पिरीअ जे वारी खे खोले परे हिकु जिस्म खां हटाए शाह साहब खे वठी पंहिंजे घर आयो आहे बाबा घर में बि अल्लाह आहे हिते घर में अल्लाह अल्लाह कर अल्लाह पाक जी इबादत कर झंग में वेठो आहे शाह साहब वरी घर आयो त पोती ताणे सुम्ही पियो उते जो सुम्ही पियो त पीउ खे इहा बि ॻाल्हि ॾुखी लॻी मथां तो चवे सुता उथी जाग निंड न कजे एतिरी तो भयो साणे हो पर मांझा दे जो माग इहो सुल्तानी सुहागो निंडो न कंदे न मिले उथी जाग पुट तोखे झंग में इबादत कयई पे हिते घर में सुम्ही पियो जागी त ॾेखार त पीउ खे निंड में पियो जवाब ॾे बाबा तन तस्बीह है मन मणियो दिल दंबूरो जन्ने तंदू जे तलब जूं वहदत सुर वजन वहदहू ला शरीक लहू इहो राग रगुल पो सुता से सुहन निंड इबादत जन जी मुझा बाबा निंड में आया तब गाफिल कोन आया निंड में आया तब पंहिंजे रब जे इबादत में आया औलिया अल्लाह जी तारीख़ असांखे ॿुधाईंदी आहे अब्दुल कादिर जीलानी अम्मा जे पेट मां दुनिया ते ईंदो आहे रमज़ान जो महीनो हूंदो आहे अम्मा खीर पीआरण जी कोशिश कंदी आहे सोणो अब्दुल कादिर जीलानी खीर कोन पीअंदो आहे परेशानी थींदी आहे अलाए छो नथो पीए सॼो ॾिहाड़ो परेशानी में गुज़रंदो आहे शाम थींदी आहे सिज लहंदो आहे मौलवी बाग ॾींदो आहे अम्मा खीर पीआरींदी आहे पीरनि जो पीर रोज़ो छोड़ींदो आहे ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो रमज़ान जे पोयनि तारीख़ुनि में रमज़ान शरीफ़ जे आख़िरी तारीख़ुनि में इख़्तिलाफ़ थी पियो हिकिड़ा पिया चवनि ईद कयूं ॿिया पिया चवनि टीहो रोज़ो आहे हाणे मुंहिंजा दोस्त काज़ी वटि ॿई धुरियूं वयूं साईं ईद कजे या रोज़ो रखिजे शाहिदी सही कान पई चंड जी मिले काज़ी वक़्त जो वॾो आलिम आहे उहो चवे थो मूंखां न पुछो छा साईं भला कयूं पाण फरमाइनि था हज़रत मूसा सालिह जंगी दोस्त ख़ुदा जे घर वञो जीजा खे का माई मोकिले पुछा कयो त अॼु नंढड़े अब्दुल कादिर जीलानीअ सिज उभरे खां पोइ खीर वरितो आहे या न जे खीर वरितो आहे त ईद कंदासीं जे खीर न वरितो आहे त रोज़ो रखंदासीं हक चार यार गम दस्तगीरम दस्तगीर 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 और मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इन्हनि जे लाइ शाह साहब फरमाईंदो आहे भली जायूं मायरूं सुभान अल्लाह का भली जायूं मायरूं संजू सालिहल माशर जे मैदान में उन्हनि दाज मिलल बाक़ी ॿियनि वेचार ओ जागा अजाया कया खुदा जा वली सभु आबिद आहिनि चओ सुभान अल्लाह
सब नमाज़ी हन जो सुभान अल्लाह। को बि वली बेनमाज़ी कोन्हे। औलिया अल्लाह जो तरीक़ो ई नमाज़ आहे। इहो मुहम्मदी मसलक आहे, मुहम्मदी मशरब आहे। इन तरीक़े ते जेको हलंदो इंशा अल्लाह ताला उनखे मंज़िल मक़सूद मिलंदी। मुंहिंजी अपील आहे तव्हांखे, महिरबानी करे सुन्नियो, सुन्नत जमात वारो नमाज़ी थी पओ, मस्जिदियूं आबाद कयो। मां त चवंदो हा त वहाबिन जे ख़िलाफ़ असांखे ॻाल्हाइण जी ज़रूरत ई कान्हे। सुन्नी सभु गॾिजी सरजी रुगो नमाज़ी थी पवनि त वहाबी अज़ ख़ुदि ख़तम थी वेंदा। सच थो चवां, सच थो चवां। तव्हां बेनमाज़ी थिया हो तॾहिं हो वधिया आहिनि। छो? माण्हू छा था चवनि, अदा असांखे कहिड़ो ख़राबु कमु ॾसियो अथनि। असां हिननि जे सोहबत में अॻे कोन हुयासीं त ॾाढी कूड़ींदा हुआसीं। हाणे नबी जी सुन्नत असांखे रखाई अथनि। अॻे निमाज़ कोन पढ़ंदा हुआसीं, हाणे असांखे निमाज़ था पढ़ाइनि। असांखे कहिड़ो गुनाह जो कमु ॾसियो अथनि। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़, वाक़ई ॾाढी मुंहिंजे महबूब जी सुन्नत आहे, रखणु खपे। निमाज़ फ़र्ज़ आहे। पर इन ॻाल्हि खां तोखे सुन्नी आलमनि झलियो छा? सुन्नत जमात जे मौलविन तोखे कोन चवंदा छा त तूं सुन्नत मुबारक रख, निमाज़ पढ़? पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जेकॾहिं तूं अहले सुन्नत जमात जे उलमा जे अपील ते नमाज़ी थी पवे, पक्को सुन्नती थी पवे, पंहिंजे चेहरे खे मुहम्मदी चेहरो बणाए ॾेखार। पंहिंजे सूरत खे उहा सूरत बणाए ॾेखार जेका मुंहिंजे महबूब खे पसंदि सूरत हूंदी हुई। इन वारनि जी कुर्बानी ॾे, इहे वार छॾे ॾे, महबूब जे सुन्नत ते अमल कर। ख़ुदा जो कसम आहे, अज़ ख़ुदि अहले सुन्नतुल जमात जे मसलक में अहिड़ी मिठड़ी चाशनी आहे, अहिड़ो मिठड़ो मेठाणो लिखियलु आहे जो हुन ॾे तूं वेंदो ई कोन के। हो रुखा आहिनि, बेकार आहिनि, बेअदब आहिनि, कुझु बि न आहे। पर तोखे मूंखे रुगो निमाज़ रोज़े वारो धोखो ॾेई ख़राब कंदा आहिनि। ज़ाहिर में निमाज़ी बणाईंदा आहिनि, हक़ीक़त में बेअदब ऐं गुस्ताख़ बणाईंदा आहिनि। तोखे निमाज़ पढ़ाइण खां पोइ ईअं चवंदा त निमाज़ पढ़ी त निमाज़ में नबी जो ख़्याल न कजां। नबी जो ख़्याल कई निमाज़ में त इहो नबी जो ख़्याल ढगे ढोरनि जानवरनि जे ख़्याल खां बि ख़राब आहे। ख़ुदि पंहिंजे किताबनि में लिखियो आहे, मआज़ अल्लाह सुम्मा मआज़ अल्लाह, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जो ख़्याल निमाज़ में अची वञे, उहो ख़्याल नबी वारो ढगे ढोर जे ख़्याल खां बिछड़ो आहे। नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक। मां थो चवां निमाज़ ई उहा थींदी जंहिंमें रसूलुल्लाह जो ख़्याल हूंदो। हज़रत ख्वाजा मज़हर जान जाना नक्शबंदी सिलसिले जो बुजुर्ग फरमाए थो, आकस के दर नमाज नबीनद जमाल दोस्त, आकस के दर नमाज नबीनद जमाल दोस्त, फतवा हमीद हम के नमाज कज़ा को न दे। चवे तो जंहिंखे निमाज़ में मुंहिंजे महबूब जो दीदार नथो थिए, मुंहिंजी फतवा है त इहा निमाज़ थी कान का, निमाज़ मोटाए पढ़े। निमाज़ उहा निमाज़ आहे जो अल्लाह अकबर कर त तसव्वुर थिए त मुंहिंजो महबूब हीअं निमाज़ पढ़ंदो हो। हथ ॿध त तसव्वुर थिए त मुंहिंजो महबूब हीअं हथ ॿधंदो हो। मुंहिंजा दो त रुकू सजदो कर त तसव्वुर कर त मुंहिंजे महबूब जी हीअ सुन्नत आहे। सॼी निमाज़ फ़र्ज़ ख़ुदा जो आहे, पर सुन्नत मुहम्मद अरबीअ जी आहे। तंहिंजे करे तूं मां तो अपील कयां तोखे त तूं निमाज़ी बणिजी पओ, वहाबियत अज़ ख़ुदि ख़तम थी वेंदी। असांजा माण्हू दावो कंदा, साईं फलाणी मस्जिद ते अञा लिखियो पियो आहे या अल्लाह या रसूल अल्लाह, अञा लिखियो पियो आहे। कब्ज़ो वहाबी करे ठहराई असांजे ॾाॾनि बुज़ुर्गनि वॾनि दरवेशनि फलाणनि सुन्नत जमायत वारनि, साईं वहाबी कब्ज़ो करे। अदा छा चवंदा हो, ख़ाली घर में जिन वेहंदा आहिनि। ॻाल्हायो, ख़ाली घर में भली 7 महल हुजे, 7 माड़ हुजे, एयर कंडीशनूं लॻियूं पियूं हुजनि, तव्हां 6 महीना घर ठाहे न वेहोसि, जिन अची वेहंदा? ख़ाली घर में जिन वेहंदा? त मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़, हे मस्जिदूं बि तव्हां आबाद करणु छॾे ॾिनियूं आहिनि, फिटाए सां छॾियो पिया। नतीजो छा थो निकिरे? इहे जिन वहाबी अची था वेहनि। तव्हां नथा पढ़ो त हू अची था पढ़नि।
मस्जिद खे मुंहिंजा दोस्तो अजीज़ो कंट्रोल था करे वञनि, छो त मस्जिद कंहिंजी जागीर त कान्हे, मस्जिद आहे निमाज़ पढ़ण जे लाइ, ऐं जेको निमाज़ पढ़ंदो उन जे लाइ मस्जिद आहे। अवां पढ़ंदव कोन ठाहे छॾियव, वाकई लिखियो पिया सलातो वसलाम अलैका या रसूल अल्लाह, वाकई लिखियो पिया या रसूल अल्लाह, पर तव्हां वञो ई कोन था, खाली आहे निधड़की मस्जिद करे छॾियव, नतीजो इहो निकितो जो गैर वञी वेठा। पर जे सुन्नी मुजादा पंज ई टम बांग चवे चवे अस्सलातो वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत। हजरत अल्लामा बुलबुले मदीना, हजरत मौलाना बुलबुले मदीना चौ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हाणे मुंहिंजी ॻाल्हि तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। हाणे मुंहिंजा दोस्त इंशाअल्लाह मूंखे उमेद आहे तव्हां मस्जिदूं ख़ैराबाद अध ते हथ खयो अथव, अध ते बसि कयो वेठा, मस्जिदूं आबाद कंदव न, ऐं 5 वक़्त बाद जमात नमाज़ पढ़ण जो इंतज़ाम कयो। नमाज़ुनि खे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो सलामत रखो, ख़ुदा जा घर आबाद कयो। वहाबियत खे मैदान ई कोन मिलंदो, मैदान ख़ाली करे भॼे वेंदा इंशाअल्लाह ताला। घर घर में रसूलुल्लाह जे इश्क जा नारा हूंदा। अर्ज़ पे कम अल्लाह ताला फरमायो, मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम फरमायो, ए ब शयूं हया ऐं नमाज़ मुंहिंजे उम्मत खां खसिजी वेंदा। असां दुआ था कयूं शलई असां खां न खसिजनि, ख़ुदा हया बि नसीब फरमाए त नमाज़ बि नसीब फरमाए। हाणे इहा अथव अल्लाह जी इताअत, मन युति इल्लाह, इन जो तफ़सीर इहो आहे, अवां नमाज़ी बणिजी पओ, सचा बणिजी पओ। मुजादा व्याज न खाओ, हराम न खाओ। मुंहिंजा भाउ बिछड़ा भाउ कंहिंजो ग़रीबाणो हक़ न फबायो, कंहिंजे ॿनिन ते प्लाटनि ते कब्ज़ा न कयो। मुंहिंजा बिछड़ा भाउ पंहिंजूं नियाणियूं विहारे विहारे अच्छा मथा न कराए छॾियो, पंहिंजे नियाणियुनि खे हक़ ॾेई शादियूं कराए छॾियो। मुंहिंजा बिछड़ा भाउ अज़ीज़ अल्लाह ई अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक सुन्नतुनि ते अमल कयो। जेको अल्लाह पाक जो सचो फर्मा बरदार सदाए सो इन्हनि ॻाल्हियुनि ते अमल कंदो, उहो ई इताअत करण वारो आहे। अॻिते अल्लाह ताला फरमायो, मन युति इल्लाह वर रसूल, जेको मुंहिंजे प्यारे रसूल जी ताबेदारी करे। क़ुरान पाक में ॿिए हंधि अल्लाह ताला फरमायो, लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसनतुन लिमन कान यरजुल्लाह वल यौमल आखिर व ज़करल्लाह कसीरा। रब्बुल आलमीन फरमाए थो, बेशक तव्हांजे लाइ नबी करीम जी ज़िंदगी मुबारक में सुहिणो तरीक़ो आहे। अवां महबूब पाक जे ज़िंदगीअ खे पंहिंजे लाइ हिकिड़ो मशअल राह बणायो, आईनो बणायो। मुंहिंजो हबीब जीअं करे ईअं कयो, महबूब जे सुन्नतुनि ते अमल कयो, अल्लाह तव्हां ते राज़ी थी पवंदो। ऐं लफ़्ज़ कहिड़ो आहे, मन युति इल्लाह, केर बि ताबेदार हुजे, शर्त आहे फर्मा बरदारी करे। बरोच हुजे, समाट हुजे, सिंधी हुजे, सैयद हुजे, गैर सैयद हुजे, महबूब जो ग़ुलाम हुजे, ताबेदारी करे। पोइ ताबेदारी कंदो, नतीजे में हुनखे ख़ुदा ताला ने चयो, लधाऊं लतीफ़ चवे ॾातर वटां ॾात, कान पुछनि था ज़ात आया से अघिया। मन युति इल्लाह वर रसूल, जेको भी ताबेदारी करे अल्लाह जी ऐं अल्लाह जे रसूल जी, फउलाइक मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम, इहो उन्हनि सां गॾु हूंदो जंहिं ते अल्लाह जो इनाम आहे। उहे केर आहिनि इनाम वारा? मौलवी थो चवे मूं ते इनाम आहे, मवाली थो चवे मूं ते इनाम आहे, मलंग थो चवे मां इनाम वारो आहियां, मुंहिंजा दोस्तो वॾेरो थो चवे मां अल्लाह जे ज़ात जे तरफ़ खां इनाम वारो आहियां। हाओ हाओ सभिनी ते ख़ुदा जा इनाम हल, पर मुंहिंजा वॾेर अॼु आहे सुभाणे कान हूंदी, ज़मींदारी अॼु आहे सुभाणे कान हूंदी। अल्लाह ताला हिन ओड़ी नेमत जो बयान फरमायो आहे, जेका हिते बि कमु हुजे त हुते बि कमु हुजे। उहा नेमत कहिड़ी आहे? उहे नेमत वारा 4 हल। पहिरीं जमात आहे अंबिया अलैहिमुस्सलाम जी, ॿी जमात आहे सिद्दीक़नि जी, टीं जमात आहे शहीदनि जी, चौथीं जमात आहे वलीयनि जी। नबियनि जो सरदार, तव्हां असांजो अड़ियनि जो आधार, मुस्तफ़ा मुख़्तार। हाओ या न?
पाण खे ख़ुशी आहे जो असांखे अल्लाह महबूब अहिड़ो ॾिनो जंहिं महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मती हुजण जे लाइ नबी सिकंदा विया। तूं बेशानश निगाहे मूसा कर दे शुद्ध नज़ उम्मतश तमन्ना कर दे। मूसा कलीमुल्लाह या रूबरू खुदा सां ॻाल्हाईंदो आहे, विच ते को वही जो ज़रियो कोन हूंदो आहे, फ़रिश्ते ऐं मलाइक जो वास्तो कोन हूंदो आहे। अल्लाह पाक जो कलाम बेमिसाल थींदो आहे। मूसा पंहिंजे कननि सां पाण ॿुधंदो आहे, वरी मूसा ॻाल्हाईंदो आहे, रब करीम हुनखे वर्दी ॾींदो आहे, जवाबु ॾींदो आहे। पर इन जे बावजूद भी मूसा अलैहिस्सलाम दुआ थो घुरे। कहिड़ी दुआ घुरी? मौला मूंखे कलीम कई तुंहिंजी महिरबानी, मूंसां कलाम करी थो तुंहिंजी महिरबानी। या इलाहल आलमीन मुंहिंजी हिकिड़ी दुआ क़बूल कर, जेकर मूंखे बि रसूलुल्लाह जो खणी उम्मती बनाई त छा हो? हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने में हिकिड़ो शख़्स हो, फासिक ऐं फाजिर हो, तमामु फासिक हो। ऐं उन जे ज़माने महबूब करीम मूसा जे ज़माने में वरी अल्लाह जो कानून इहो हो त जेको बेनमाज़ी बेदीन फासिक फाजिर मरे, मूसा उन जो जनाज़ो न पढ़जा। अहिड़ो हिकिड़ो माण्हू मरी वियो। अल्लाह जे नबी मूसा अलैहिस्सलाम हुकुम कयो, टंग में रसो विझी गिह ढेर ते छॾे अचोसि। अमरा खे ढेर ते बिठो करे आया। थोरी देर गुज़री, अल्लाह वटां जिब्रील पैगाम खणी आयो। अल्लाह ताला फरमायो, प्यारा मूसा मुंहिंजा कलीम इहो मुंहिंजो थी यार, इन्ही जो वञी जनाज़ो खणाए। गुस्ल जो इंतज़ाम बि नबी तूं पाण कराए, गुस्ल बि तूं कराए, उन खां पोइ जनाज़े जो इंतज़ाम बि तूं फरमाए। पर पाण गली गली में ऐलान कर त जेको बि हिन जे जनाज़े में ईंदो उहो जन्नती आहे। मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जो हुकुम ॿुधी जल्दी वियो, अहिड़े शख़्स खे खणाए आयो। मुंहिंजा सोना शुक्र कर जो पाण बचा पिया हूं। अॻियनि जे लाइ इहो कानून हो त बेनमाज़ी आहे, जनाज़ो न पढ़ोसि। ऐं असांजे लाइ रुगो साबित थी वञे, मन क़ाल ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, जंहिं बि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह चयो आहे, पोइ कहिड़ो बि गुनाहगार आहे त मरण खां पोइ हुन जो जनाज़ो पढ़णो आहे, हुनखे कुल्हो बि ॾियणो आहे, दफ़न बि करणो आहे। महबूब ईअं बि फरमायो त जेको जनाज़े खे कुल्हो ॾेई 40 विखूं हलंदो, मां रब करीम हुन जा 40 सगीरा गुनाह माफ़ फरमाईंदो आहियां ऐं हुन जा 40 दरजात बुलंद फरमाईंदो आहियां। ईअं कोन जी त मौलवी जो जनाज़ो हुजे, मुफ्ती जो जनाज़ो हुजे, हाजीअ जो जनाज़ो हुजे, पीर जो जनाज़ो हुजे, न न, कंहिं बि मुस्लमान जो जनाज़ो आहे। उन मुस्लमान जे जनाज़े में जेको दाख़िल थींदो ख़ुदा बेड़ा ई पार कंदो। औलिया अल्लाह जे प्यारनि जे जनाज़े तो शान ई निरालो आहे। हिकिड़ी अल्लाह जी औरत बानी साले बानी गुज़ारे थी वञे, हिकिड़ो शख़्स जेको सॼी ज़िंदगी कफ़न लाहींदो हो ऐं कफ़न वञी विकिणंदो हो, वॾो बदमाश हो, उहो बि उन माईअ नेक सालिया औरत जे जनाज़े में शरीक थियो त कीअं था पूरनि, कीअं था दफ़न कनि। त ॾिसां त वञी माई खे पूरे मोटनि त वरी जनाज़ो उघाड़ो करे नौज़ बिल्ला हुनजो कफ़न चोराए वञा। जनाज़े में इन नियत सां अची शामिल थियो, जनाज़ो पढ़ियो, माई खे दफ़न कयो, सॼी कारवाई पे ॾिठी, हयो मयो टरियो, आधी रात जो कोडर खणी कबर खोटे थी माईअ जे जनाज़े खे खोटे ऐं कफ़न खे हथ जी छिकण लॻो। बसि हिन जो कफ़न में हथ विझण, माई कबर में उथी वेही रही, उथी वेही रही ऐं वेही चवण लॻी त अफ़सोस आहे जो बख़्शल बानो, बख़्शल बानीअ जो कफ़न थो लाहे। माई पई ॻाल्हाए कबर वारी, बख़्शल बानो, बख़्शल बानीअ जो कफ़न थो लाहे। हिन हथ खणी कढियो, चवण लॻो, ओ अल्लाह जी सालिह बानी, तूं त मरण खां पोइ बि जेरी वेठी आ, कबर में उथी मूंसां ॻाल्हाई थी, वाकई तूं त बख़्शल बानी आ, पर मूं जहिड़ो चंडरो वरी कीअं बख़्शल थियो, मूं त सारी ज़िंदगी परावा कफ़न लाथा। माई चयो त अल्लाह पाक मूंसां वाइदो कयो हो त जेको तुंहिंजे जनाज़े में ईंदो उनखे बि मां माफ़ फरमाए छॾींदुसि। तो मां त बख़्शल बानी आहियां, पर मुंहिंजे जनाज़े में चंद्रा तूं बि त आयो हुए न, आयो त हुए त मां ॾिसां त कीअं था पूरनि, पर रब करीम महिरबानी करे मुंहिंजे जनाज़े में दाख़िल थियण जे करे तोखे माफ़ करे छॾियो आहे।
शर्मिंदो थियो, पिशेमान थियो, सची दिलि सां तौबा ताइब थियो, वरी गुनाहनि जे वेझो कोन वियो। एती मुंहिंजे मोहम्मद मीर जे उम्मत जो शान जो नेक सालिह बाने जे जनाज़े में वञ त ख़ुदा बा फरमाए छॾे। अबा भलाई आहे या नाहे? बेटा हिसाब चवंदो आहे वखरो ढेरऊं ढेर पर वणजारा वेसला कन विहाए वस कयो वखर वॾी अवेर पर कन्ही घुमंदे सैर वखर विकामी वियो। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मूसा नबी अलैहिस्सलाम उन जो जनाज़ो खणाए आयो। अल्लाह जे नबी गुस्ल जो इंतज़ाम करायो, कफ़न ॼारायो। जनाज़े जी निमाज़ जे लाइ ख़ुदा जो नबी पाण लठ खणी ऐलान कंदो अचे, अचो 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 हिन जो जनाज़ो पढ़ो। मां अल्लाह जो नबी शाहिद आहियां, जेको हिन जे जनाज़े में ईंदो सो जन्नती आहे। अची ख़ल्क़ टुटी हज़ारनि जे तादाद में जनाज़ो पढ़ियऊं। ख़ुदा जो नबी उनखे अदब एहतराम सां सुहिणे नमूने सां शान मान सां दफ़न करे मोटी आयो। पर मूसा अलैहिस्सलाम खे फ़िक्र आहे, मौला तुंहिंजी सरकार ॾाढी आहे, अॻ में तुंहिंजो ई कानून आहे त बेनिमाज़ी हुजे, बुछड़ो हुजे, जनाज़ो न पढ़ांसि, ढेर ते उछलायांसि। ही हुयो त ओहिड़ो, वरी थो चवीं त मुंहिंजो यार आहे, पर मूंखे मौला ॿुधाए त तोसां यारी कहिड़ी ॻाल्हि जे करे हुयसि। रब्बुल आलमीन फरमायो, मुंहिंजा प्यारा मूसा जहिड़ो ज़ाहिर में या तहिड़ो अंदर में आ। अफ़ाल इहे ई हुया जेके तुंहिंजे आॾो हुया, पर इन जी हिकिड़ी आदत हुई जेका मूंखे ॾाढी वणंदी हुई। रोज़ानो तौरे तशरीफ़ जो दौर कंदो हो, खोले खोले पढ़ंदो हो, पोइ हलंदे हलंदे जंहिं जाइ ते मुंहिंजे मदीने वारे मुहम्मद मीर जो नालो ॾिसंदो हो त उन नाले मुबारक खे चुमियूं बि ॾींदो हो, अखियुनि ते बि रखंदो हो। ओ प्यारा मूसा, जेको मुंहिंजे महबूब जो नालो चुमे तंहिंखे मां अज़ाब कीअं कयां? जेको मुंहिंजे महबूब जे नाले खे अखियुनि ते रखे मां तंहिंखे जहन्नम ॾे कीअं मोकिलियां? मुस्तफ़ा करीम जे नाले जे इज़त जे सदके मां हिनखे माफ़ फरमाए छॾियो आहे। ऐं तोखे फरमायो आहे त रुगो माफ़ कोन कयो आहे, बल्कि इहो मुंहिंजो यार आहे। मूसा अलैहिस्सलाम जॾहिं इहा ॻाल्हि ॾिठी, चई वञ उम्मती मुंहिंजो हुज़ूर करीम जे नाले जी ताज़ीम कयईं, ख़ुदा हुनखे जहन्नम खां बचाए छॾियो। अल्लाह जे नबी हथड़ा कया, मौला तरी तुंहिंजे महबूब नबीअ जो एॾो वॾो शान आहे त वारो कर मुंहिंजा ख़ालिक अकबर, मां मूसा दुआ थो घुरां, मूंखे बि हुनजो उम्मती बणाए। रब्बुल आलमीन फरमायो, मुंहिंजा महबूब नबी तोखे नबूअत जो मक़ाम ॾिनो अथमि। मुंहिंजे महबूब करीम जी उम्मत जे लाइ उहे ॿिया शख़्स ईंदा जंहिंजे भागनि में लिखियलु आहे, उहो असां ई तुंहिंजे पुखड़े में लिखिजी वियो जो असां नबी पाक जा उम्मती थी पियासीं। मूसा अलैहिस्सलाम जो ॿियो बि हिकिड़ो वाक़ियो दिलि ते अची वियो आहे, चवे त ॿुधाए। हिकिड़ो दफ़ो चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। चओ असांजो नबी शान वारो नबी, ॾाढे चओ असांजो नबी, असांजो नबी, असांजो नबी शान वारो। महबूब करीम जे ॾाॾनि में हिकिड़ो ॾाॾो आहे जंहिंजो नालो आहे हज़रत अदनान। छा आहे नालो? ॾाॾे चओ हज़रत अदनान। आइन दाल नून अलिफ वरी नून। पंहिंजे ख़ानदान में मिड़े कुझु जलाली हो। सीरत शामिया वारे सुबुल हुदा वर रशाद वारे लिखियो आहे, पंहिंजे ख़ानदान खां कावड़जी उन मुल्क में वञी रहियो जिथे मूसा अलैहिस्सलाम रहंदो हो। ऐं इहो हुयो बि मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने में। उते जो वियो त हू पंहिंजे पुटनि समेत, पुट बि हुनजा जवान हा, वॾी हुनखे फ़ौज हुई। उते जेके मूसा अलैहिस्सलाम जा क़ौम जा माण्हू हुआ, बनी इसराइल हुआ, उन्हनि सां कंहिं खूह जे मामले ते तकरार थी पियो। तकरार में हज़रत अदनान हुनखे मारे भॼाए खूह ते कब्ज़ो करे छॾियो। हुननि वस कया पर हज़रत अदनान खां खूह जो कब्ज़ो छॾाए न सघिया। तंग थी करे वफ़द वठी मूसा अलैहिस्सलाम वटि आया, असां तुंहिंजा उम्मती आहियूं, तुंहिंजे क़ौम जा आहियूं। ही ॿाहिरि खां अलाए मके खां किथां कुरैशी हली आयो आहे, अची असांजे ख़ानदान खे तंग कयो अथई, जहिड़ा पियो करे असांजे खूह ते कब्ज़ो करे वियो। हाणे ॿी वाह ई कान्हे, तूं अलाह जो नबी आहे, दुआ घुरंदो आहे, दुआ घुर त ख़ुदा असांखे हिन ते कामयाबी अता फरमाए ऐं हिनखे शिकस्त मिले। मूसा अलैहिस्सलाम फरमायो ठीकु आहे, सुभाणे अचिजो, दुआ घुरंदासीं। ॿियो ॾिहाड़ो थियो, मूसा अलैहिस्सलाम गुस्ल फरमायो, कपिड़ा मटाया, ताज़ो वज़ू कयो, चादर विछाए बरकातो नफ़ल पढ़ियो। हज़रत मूसा जी आदत हूंदी, का ख़ुसूसी दुआ घुरंदा हुआ त नफ़ल पढ़ी पोइ दुआ घुरंदा हुआ।
हज़रत मूसा अलैहिस्सलाम जीअं जो नफ़िल पढ़ी, हाणे दुआ जे लाइ हथ खया, अञा दुआ शुरू कान कई आहे। रब्बुल आलमीन वटां जिब्रील आयो। अल्लाह ताला फरमायो जिब्रील वञी मुंहिंजे प्यारे मूसा खे चओ, सोना मूसा अदनान जे ख़िलाफ़ दुआ न घुरजां, क़बूल कोन कंदो। सां मथां दिलि में ॻाल्हि थिए, तुंहिंजी हमेशह दुआ मां क़बूल कंदो आहे, सभु तुंहिंजूं दुआऊं क़बूल, पर अदनान जे ख़िलाफ़ दुआ न घुरजां, मथां ॾुख थिए क़बूल न कंदो। सां अल्लाह जो पैगाम पहुची वियो। हज़रत मूसा इरादो तरक कयो, ख़ुदा खे अर्ज़ कई, मौला कोन थो घुरां, पर सबबु रब्बुल आलमीन फरमाए थो, सबबु इहो आहे जो अदनान जे पेशानीअ में मुंहिंजे आख़िरी नबी मुहम्मद जो नूर आहे, अल्लाह जे हबीब जो ॾाढो आहे, मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जे ख़ानदान मंझि आहे। पोइ जिथे मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम जो नूर हूंदो आहे, मूंखे उन्हनि जी बि इज़त हूंदी आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, पोइ जेकॾहिं तव्हां असांखे ताबेदारी नसीब थी वञे ऐं क़यामत जो ॾिहाड़ो थिए, मिनन नबिय्यीन व सिद्दीक़ीन, रब करीम तव्हां असांखे नबियनि ऐं सिद्दीक़नि सां गॾे छॾे त केॾो असांजो वॾो मक़ाम हूंदो। रब करे असांखे ताबेदारी नसीब थिए, मन क़यामत में रसूलुल्लाह सां गॾु हुजऊं, सिद्दीक़नि सां गॾु हुजऊं, शहीदनि सां गॾु हुजऊं, सालिहनि सां गॾु हुजऊं। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालहू जो वाइदो सचो आहे। रब्बुल आलमीन फरमाए थो, बाना वाइदे ते तूं हल, ताबेदारी तूं कर, मुंहिंजो फर्मा बरदार तूं बणिजी पओ, मुंहिंजे नबी जो फर्मा बरदार तूं बणिजी पओ। मां वाइदो निभाईंदुसि क़यामत जे ॾिहाड़े मुंहिंजे महबूब सां गॾु हूंदे, सिद्दीक़नि जे सरदार अबू बकर सिद्दीक़ सां गॾु हूंदे, हज़रत नबी करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था शहीदनि सां गॾु हूंदे, वलियनि सां गॾु हूंदे। पाण सुन्नत जमात खे ॿियो छा खपे, नबियनि जी मईयत हुजे, सिद्दीक़नि जी, शहीदनि जी, वलियनि जी, त बेड़ा ई पार थी वेंदा। मां अल्लाह जे दरबार में दुआ कंदुसि, रब करीम शन तव्हां असांजा बेड़ा पार फरमाए, महबूब जी ग़ुलामी नसीब फरमाए। असांजा ख़तीब पाकिस्तान वाइज़ुल इस्लाम हज़रत अल्लामा व मौलाना अलहाज हाजी मोहम्मद इदरी साहब तशरीफ़ वठी आया आहिनि। मुंहिंजा दोस्तो हाणे उन्हनि जो ख़िताब लाजवाब ॿुधंदव, पंहिंजो ईमान ताज़ो कजो, मुंहिंजे लाइ बि दुआ कजो, साईं हाजी साहब लाइ बि दुआ कजो। अल्लाह तबारक व तआला असांखे सभिनी खे महबूब जे दीन जे ख़िदमत जी वधीक तौफ़ीक़ नसीब फरमाए, सिहत सलामती बि नसीब फरमाए। मुंहिंजा प्यारा भाउरो अज़ीज़ो, भली जॻह ते ईंदा हो, भलियूं ॻाल्हियूं ॿुधंदा हो, भलियूं ॻाल्हियूं ॿुधी उन ते अमल जी कोशिशि कंदा कयो। अल्लाह खां सुवाल आहे, रब्बुल आलमीन मुंहिंजो चयो क़बूल फरमाए, रब्बुल आलमीन तव्हांजो ॿुधो क़बूल फरमाए। अल्लाह ताला असांजे चए अव्हां जे ॿुधे ते असां ई तव्हां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अदा फरमाए। हिन दरबार खे ख़ुदा ताला क़यामत ते आबाद फरमाए। हमेशह खां वठी करे साईं वॾनि साईं हाजी हुसैन शाह रहमतुल्लाह अलैह जे ज़माने खां वठी करे अञा बि उन खां अॻे मुंहिंजा दोस्तो ही फैज़ जो मर्कज़ रहियो आहे। हिन इलाइक़े में इहा वंड पई विरहाए बि आहे, गौसल आज़म जीलानी जा बचड़ा आहिनि। ख़ुदा खां इहा बि दुआ कयो त हिन दरबार वारनि खे अल्लाह ताला महबूब जो सचो आशिक़ बणाए, महबूब जे सुन्नतुनि ते अमल जी तौफ़ीक़ अदा फरमाए, हबीबन करीमन अलैहिस्सलाम जे दीन जे ख़िदमत जी वधीक तौफ़ीक़ अदा फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।